मां तव्हां खां पुछां थो इहो वैज़ नबी से अबू जहल खे कयो या हज़रत अबू बकर खे? अबू जहल के नबी से वैज़ कयो, पोइ नबी से फरमाया मां तव्हां खां मज़दूरी कोन थो घुरां, पैसा कोन थो घुरां, मानी कोन थो घुरां। पर हज़रत अबू बकर जे लाइ मुंहिंजे नबी फरमाया सवा लख साहब जा मां थोरा लाथा, इन कुरारे अबू बकर जा मां थोरा कोन लाहे सघियुसि। क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद जे पारां अबू बकर जा थोरा मुंहिंजो अल्लाह लाही। नबी से हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो मां अब कई त अबू बकर घर में छा छॾे आयो आहियां? चईं पुराणो पटको पायूं आयो आहियां, नओं पटको बि ने गंढड़ी में था, चतियूं हल पहिराण पाए आयो आहियां, खजीअ जा कंडा आया अथमि, नओं पहिराण बटण वारो बि ने गंढड़ी में था। मुंहिंजा महबूब ॿियो त सभु कुझु खणी आयुसि, पर पछाड़ी में घर जे दीवार खे हथ लाए ॾिठुमि, मतां किथे सुई ऐं धागो टुंबियल हुजे, वो सुई धागो बि तव्हां वटि खणी आयो आहियां। घर में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे नाले खां सवाइ का शइ न छॾी अथमि, दुनिया सॼी तव्हां वटि खणी आयो आहियां, आख़िरत घर में छॾे आयो। इहे ॻाल्हियूं तव्हांखे ज़हन में अचनि थियूं या कोन थियूं अचनि? मां तव्हां खां पुछां थो नबी साईं जी ज़रूरतूं सहाबा पूरियूं कयूं या न कयूं? हिननि मौलवियुनि जूं ज़रूरतूं तव्हांखे पूरियूं कयूं? सॼो महीनो क़ुरान मजीद पढ़ायो अथई, मुसले ते बि पछाड़ीअ में ख़ाली भाकुर पाता, भला 2-3 हज़ार जमायती हर को मिले हा, ॾियो सा हथ में ग़रीबा मौलवी। तव्हां ईअं असां तक क्या था ना बेनज़ीर जा 5,000 बि मिलनि, ही मौलवी वीचारो लॼ मां उहे पैसा बि कोन थो वठे, असां जूं मायूं उहे बि पैसा वठंदियूं वञी कतार में बीहनि, ही मौलवी वीचारो ज़ाल खे बि कोन थो छॾे। माण्हू छा चवंदा त मौलवीअ जी ज़ाल कतार में बीठी। ख़िदमत कंदा कयो, हिननि जूं ज़रूरतूं तव्हां ई असांखे पूरियूं करियूं। ही नांग न आहिनि जो मिटी खाइनि, ही फ़रिश्ता न जेके तव्हांखे ज़रूरतूं हिन मौलवी खे बि असांजी ज़रूरतूं। पोइ हिकिड़ो अमराओ चई मुंहिंजी 2 लख पघार आहे, पेशमाम खे चई तुंहिंजी 7,000 पघार आहे, पर तुंहिंजी पघार में बरकत आहे, मुंहिंजी पघार में बरकत आई। सो मौलवी साहब चयसि मुआरा 7,000 बरकत वारा तूं खण, ये 2 लख बेबरकत वारा मूंखे ॾे। शाका सा वीचारे के सब पंहिंजूं ख्वाहिशूं ख़त्म करे वेठो आहे मस्जिद में मदरसे में। तव्हां इहा असांजी वरी कावड़ बि न थिए। ही मदरसा तव्हांखे हलाइणा, हिननि जूं ज़रूरतूं तव्हांखे पूरियूं करियूं। हिन मौलवी खे ज़ाल बि आहे, बच्चा बि आहिनि, असांजा बि मिट माइट आहिनि, शादियूं थींदियूं आहिनि, असां बि पाहत भरींदा आहियूं, मतां तव्हां सम्झो त मुला रुॻो खाईंदा। असांखां बि बिरादरी में निकाह ते 2,000 वठंदा आहिनि शादी, का मोती फोती थींदी आहे त तॾहिं जा पैसा बि ज़ोरीअ वठंदा। ॾियणो आहे बिरादरी, सुभाणे मरंदासीं त तव्हां धारे जा त कोन ईंदो, उहे माइट कम ईंदा। हिकिड़े तालिब जो रोज़ानो 100 रुपया ख़र्च घणो मदरसे में मुंहिंजो जेको तजुर्बो आहे, माना 100 रुपया सिर्फ़ु खाधे पीते जो किफ़ायती थी। सुबुह जो चांहि पापा, मंझंदि जी मानी, राति जी मानी, बाबा 100 रुपया खाई वेंदो की न? लटो कपिड़ो तेल साबुण दवा दरमल बिजली आहे गैस आहिनि, उस्तादनि जूं बोक्चनि जूं पघारूं उहे अलावा हिकिड़े तालिब जो रोज़ानो 100 रुपया खाधे पीते जो किफ़ायती ख़र्च। महीने में घणा थिया? 3,000 हिकिड़े तालिब, साल में 36,000। हल 2 महीना तव्हांखे छॾियूं था, शाबान रमज़ान मोकिल 10 महीना जो तालिब मदरसे में रहे, 10 टकाई 30,000 हिकिड़े तालिब जो सालाना सिर्फ़ खाधे पीते जो किफ़ायती ख़र्च आहे। मां किफ़ायती थी ख़र्च,
हिन मौलवीअ जे पीउ खां पुछा करे ॾिसो 20 साल जो मदरसे में पढ़ियो आहे त तुंहिंजो घणो ख़र्च आयो? मां पाण 20 साल पढ़ियो आहियां, क़ाइदो नाज़रा हाफ़िज़ आलिम। मुंहिंजे पीउ मां जो त रुपयो बि ख़र्च न आहे। इहो सॼो ख़र्च मौलवी पिनी सिनी बर्दाश्त पिया कर ऐं 20 साल जो तालिब मदरसे में पढ़ियो, घटि में घटि 20 साल। मां तव्हां खां पुछां थो इन खां वधीक का ख़िदमत आहे? वफ़ाक़ जी रिपोर्ट है 25,000 मदरसा पाकिस्तान में सिर्फ देवबंद जंहिंमें 25 लख खां वधीक शागिर्द पढ़नि। 25 लख शागिर्द उन्हनि खे लटा कपड़ा खाधो पीतो दवा दरमल रहाइश मुफ्त में, किताब मुफ्त में, बिजली गैस उस्तादन बोर्चन जो पगार। मां तव्हां खां पुछां थो इन खां वधीक NGOs आहे? परवेज़ मदरसन जो दुश्मन हुयो पर अक़वाम मुत्तहिदा में उन भी मञो त मां मदरसा बंद नथो करे सघां छो त मौलवी जेका ख़िदमत था कनि असां न करे। 25 लख शागिर्दनि खे वीचारा पढ़ाइनि पिया, उन्हनि खे लटा कपिड़ा खा। असांजे मदरसे में के तालिब अहिड़ा हूंदा आहिनि जो घर वेंदा आहिनि त किरायो बि न हूंदो अथनि, किरायो बसि पाण ॾींदा। पछाड़ी में वरी ओॾो फ़ोनूं ईंदियूं आहिनि साईं असांजे छोकिरनि खे वठी वञो, किराए जे लाइ पैसा कोन्हे। छा कयो मजबूर थी करे ओॾा ई पैसा इज़ी कंदा आहियूं तॾहिं तालिबनि खे मोकिली। छा कयूं मजबूरी छो त मरीज़ ॾिकर करे डॉक्टर खे वठी वञणो पवंदो आहे। मरीज़ आहे असां बि हिन वक़्तु मरीज़ थी चुका आहियूं, दीन खां क़ुर खां परे थी चुका आहियूं। पोइ मरीज़ जेको थींदो आहे पोइ हुनजे लाइ मजबूरन सभु कुझु करिणो थो। अॼु वाइदो कयो त हिकिड़े तालिब जो सालाना असां ख़र्च बर्दाश्त कंदासीं 30,000 कंहिं बि मदरसे में ॾियो जिते तव्हांजो एतमाद हुजे। सही 30,000 हिकिड़े तालिब जो ख़र्च, 30,000 चांहि जो ख़र्च। बाबा चांहि बि रोज़ानो 100 रुपए जी पीअंदा आहियूं या न? घणे जी आहे चांहि? हिकिड़ी चांहि घणे थी? 50-60 रुपया त आहे, सो बि पाउंडर वारी ख़ालिस चांहि 100 खां मथे थी। घर में मायूं त असां खां वधीक थी चाहियूं, 2-2 3-3 चांहियूं रोज़ानो। हिकिड़ी चांहि जो ख़र्च कंहिं बि मदरसे में ॾियो। ही तालिब जो ख़र्च आहे। इंशाअल्लाह यो आलिम थी वियो जेसि ताईं पढ़ंदो पढ़ाईंदो दीन जो कमु कंदो असां मरी वियासीं क़यामत ताईं वजो सभु कोशिशि कंदो नी इंशाअल्लाह। पर ख़ुशि नसीबा नहीं जॾहिं मदरसो ठाहियो बच्चनि खे न्याणियुनि खे पढ़ाइनि पहिरें नंबर ते अज़म कयो त पंहिंजा बच्चा छॾींदासीं, हिनखे आलिम बनायो हाफ़िज़ बनायो। 2 नंबर ते हिन मदरसनि जी ख़िदमत कयो। 3 नंबर ते हिनखे गाड़ियूं न ॾियो, हिन जी तोहीन न कयो। वोट भली ॾियो या न ॾियो पर तोहीन न कयो उलमा जी, भई जहान बर्बाद थी विया। जन आलिमनि जी तोहीन कई, अहले हक़ उलमा जी तोहीन कई, उनजो नस्ल बर्बाद थी। पछाड़ी में तव्हांजे क़ब्र ते को कुल पढ़ण वारो न हूंदो, यादि रखो। उलमा खे गाड़ियूं ॾींदो, उलमा जी तोहीन कंदो, तव्हांजे क़ब्रुनि खे बुजा मिलंदा। उलमा जी ख़िदमत कंदो, उलमा जो एहतराम कंदो, इंशाअल्लाह तव्हांजे ख़ानदान में आलिम ऐं हाफ़िज़ पैदा थींदा जेके राति ॾींहुं क़ुर पिया पढ़ंदा। तव्हांजे क़ब्रुनि ते अल्लाह जी रहमत। अकरिमु आलिम, मुंहिंजे नबी फरमाया आलिमनि जी इज़त कयो, ज़ूरुल उलमा, उलमा जी ज़ियारत कयो। मन सल्ला ख़ल्फ़ आलिमिन तक़ीन कान कमन सल्ला ख़ल्फ़ नबीन। मुंहिंजे नबी फरमायो जेको मुत्तक़ी परहेज़गार आलिम जे पोयां नमाज़ थो पढ़े उनजो एॾो सवाबु आहे ॼणु नबीअ जे पोयां नमाज़। हाणे तव्हां ईअं आलिमनि खे गाड़ी ॾियो, उन्हनि जी गिला कयो त पोइ बचो अल्लाह जो वास्तो तो ही चूं खुदा ख्वाहत के पर्दा कस दरद, चूं खुदा ख्वाहत के पर्दा कस दरद, तीन तंदर तने पाकां ज़नद। अल्लाह ताला जन कंहिंखे ख्वार करणु चाहींदो आहे दुनिया आख़िरत में, कंहिंजो पर्दो फाड़णु चाहींदो आहे, उनजे तबियत में रखी छॾींदो जो जिथे बि वेंदो नेकनि ऐं आलिमनि जी गिला पियो कंदो। सो बि मौलवी जोगी जी न, मौलवी अज़ीज़ुर रहमान जो डायरेक्ट मौलाना फज़ल रहमान जेको आलिमनि जो इमाम
बैतुल्ला जो इमाम भी मौलाना जे हथन के चुमी दे करे चेको दे उम्मत मुस्लिमा जो इमाम उन जी वनी गिला कर गाड़ी उन के दी सुभान अल्लाह बड़ो मुसलमान देखो आलमन जी आले उलमा जी गिला करे समझो तो खुदा पोयो पियो दस भाई जान बर्बाद थी दस अल्लामा मोहम्मद यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेको आले हक उलमा जी गिला कंदो मरा खां बाद उन जी कब्र खोलियो उन जो मुंह किबले खां फिरियल दुआ कयो गिला कंजी भी न कजे नेक न आलमन जी गिला खां बच